Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। सुवारा खान तव्हां सां मिटी करण खां मूंखे कुझु माण्हुनि पताल कयो। केरु उहे नाला त ॿुधायो उन्हनि जा। सुवारा खान मुनासिब वक़्तु अचण ते मां तव्हांखे नाला ज़रूरु ॿुधाईंदुसि, पर हिन वक़्तु मां पंहिंजी ख़ुशियुनि में ॾफेड़ विझणु नथो चाहियां। मूं रिश्तो ॾिनो आहे बचल खान खे। जेकॾहिं बचल खान मूं वटि अचे थो त मूंखे को एतिराज़ कोन्हे। पोइ त मुंहिंजो हिते अचणु अजायो थियो। मां त तव्हांजी इज़त रखणु थो चाहियां। जेका ॻाल्हि असांजे ॻोठ में हले पई न उनजी पत रखणु थो चाहियां, पर जेकॾहिं तव्हां मुंहिंजी इज़त नथा रखणु चाहियो त का ॻाल्हि न आहे। लॻे थो त मां शायदि ग़लति जाइ ते अची वियो आहियां। पिराणा रातू तोसां रिश्तो करण में मां फ़ख्रु महसूस कंदुसि, पर इन खां पहिरियां मुंहिंजा ॿ शर्त आहिनि, उहे पूरा कयो। ॿिए ॾींहं ते ॼञ वठी हलिया अचो मुंहिंजे दर ते। फ़ख्रु न भरवसो आहे पाण मथां ऐं पीराणे जहिड़ी संगत मथां। मंज़ूर आहिनि? ॿुधायो। पहिरियों शर्त इहो त बचल खान शादीअ में ज़रूरु वेहंदो, ऐं ॿियो शर्त आदम ऐं उनजी छोरी ऐं उनजे भाउ खे ॻोठ खां लॾाए कढो। सुभाणे खां न पहिरियों शर्त त सम्झ में अची वियो, पर इहो ॿुधाए त आदम सां तव्हांजी कहिड़ी दुश्मनी आहे? हुन सां मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे या न आहे हिन सां तव्हांजो को मतिलबु कोन्हे। वञी पूरा कयो, न त तव्हांजी मिटीअ खां मां हथ मथे थो खणां। सुवारा खान तयारी करे छॾियो, सम्झो त शर्त पूरा थी विया। मथे हफ़्ते सूमर ते ॼञ वठी मां तव्हांजे दर ते ईंदुसि ऐं दुल्हन ऐं दमामनि सां ईंदासीं। अच पिराणा। वाह, क़बूल आहे। सुभाणे खान आदम को तूं छो पिया लॾायो? ज़हूर जे खून जो इल्ज़ाम त कंहिंजे सिर मथां त अचणु घुरिजे न। इन जो मक़सदु तव्हां पंहिंजी न्याणीअ जो संग ॾातूअ खे कोन ॾींदो। जेकॾहिं मुंहिंजा मसला पूरा करे थो त पोइ ॾातूअ जहिड़ो दिलेर वर मुंहिंजी न्याणीअ लाइ ॿियो न मिलंदो। घणी माई अमीड़ा आई हुई, चवे पई त मुंहिंजे मुड़ुस खे खोतड़ो ॾेई तव्हां वॾो जुलुम कयो आहे। ॾाढो घटि वधि ॻाल्हाए वई। खोतड़ो त वापसि करे वई न? हा, खोतड़ो त ॾेई वई, पर तोबा तोबा जेको माई घटि वधि पई ॻाल्हाए ईअं मथो हणंदी हणंदी हली वई। इहो सुठो थियो कमला, इहो सुठो थियो। बाग वारो खोतड़ो आहे। घणी माई अमीड़ा त वॾी कावड़ियल हुई, अलाए छा छा ॻाल्हाईंदी वई। मूं बि खणी माठ कई। भॻवान खां पतली रखजांइ, ॾाढो ज़ालिम ज़मानो अची वियो आहे कमला। एतिरी कावड़ अजाई, चङाई कई से गुनाह नाज़िल। मियां मां त फोग फ़कीर ते एहसान कयो, हुनखे रोज़ीअ जे लाइक़ु बणायो त वञी खोतड़े खे हलाए। कमला, अहिड़नि माण्हुनि सां चङाई कजे न। जुठियूं जुठ जा खाता ठिकड़ कनि जाइ जा। पर कमला, इहे ठिकड़ अथई, ठिकड़ फोग वारा। ठिकड़ न हुजनि त तरक़ी न कंदा। बदनीयत माण्हू जो इहो ई कमु आहे। मां इहो वॼाए छॾियो आहे। ख़ैर, भॻवानु सभिनी जी भली कंदो। पाण मां मिलंदो मां। तूं थां वां धो थां। सावल, हिकिड़ी ॻाल्हि चवां? चओ। अमां अमीरा आई हुई, अमां बाबुल खां तबियत पुछणु। तुंहिंजी माउ खे ॿियो कमु कोन्हे जो वते थी परायनि घरनि जा चकर हणंदी? तूं भला मुंहिंजी माउ जे मथां एतिरो नाराज़ छो थो थी? मां तुंहिंजी माउ जे मथां नाराज़ कोन थो थियां, उनजी हरकतुनि ते मां नाराज़ आहियां। ऐं हा, अमां चयो त ॾातू ऐं तुंहिंजी का मुंहुं मारी थी आहे छा? ॾिसो, इहो घर खां ॿाहिरि जो मसइलो आहे। इन में औरतुनि जो कुझु बि न वञे। हूअं बि मां भागुल जे करे ॾाढो परेशान आहियां।
दुआ कर त अम्मा भागुल जल्द ख़ुशि थी वई ऐं पंहिंजे घर में अचे जीअं ॻोठ में का ख़ुशी थी थिए उन में अम्मा भागुल बि त शरीक थिए हिन ॻोठ जी वॾी आहे। बाक़ी रहियो ॾातू वारो मसइलो, उहो ॾातू ॼाणे ऐं मां ॼाणा। ऐं हा, पंहिंजी माउ खे चर त इन हरकतुनि खां बाज़ अचे। बाबा मां तो चवां तीअं घर में वांदो वेही वाॾण छिकण खां बहितर आहे त ॿाहिरि वञी चकर ॾेई आ, को हाल अहिवाल वठी आ ॻोठ जो, को नऊं सऊं थी आ बाबा। ऐं वापसी ते मोटण महिल वारे छेरेला गाह बि हथु कयो अचिजई। बाबा चवंदा आहिनि त पाण न पाले कुता धारे। हाणे जेकॾहिं तोखां हिन शींहं जे लाइ गाह जी मुठ बि हथु नथो करे सघी त पोइ इहो शींहं किले सां ॿधो छो अथई? वधे त कोन थो, वेतर वञे थो, ज़मीन में गड़ंदो। बाबा बाबा मां तुंहिंजो पीउ आहियां, तूं ॾाॾे थियण जी कोशिशि न कर। बाबा मां तव्हांजो ॾाढो थियण जी कोशिशि नथो कयां, पर तूं थोरो सोच त अम्मा तोसां केॾी न भलाई कई आहे। जेकर इहा आसूदे मल वारी सासी वापसि न करे अचे हा त तुंहिंजो कहिड़ो असरु थिए हा बाबा? लाज़मी थोड़ी आहे त फुफड़ गॾा जो गाह खणी अचे, पीरी में हथु कटिजी पवेसि त पोइ मरम पटी केरु कंदसि? गॾा ते चढ़ी वञे हुनखे चारण जे लाइ ऐं सेरो तफ़री बि करे अचे हा, सासी बि पेट भरे अचे हा ऐं फुफड़ बि घुमी अचे हा। सोरठ उन सासीअ खे आसूदे मल हलण जहिड़ो छॾियो किथे हो? छा उहो बाबा जो ॿार खणी सघे हा? बाबा मुंहिंजी तोबा, मुंहिंजी ज़ारी, मुंहिंजी किसी भला हाणे मुंहिंजी पचर छॾींदो का ॿी ज़माने जी बि ॻाल्हि कंदो। बाबा ॻोठ में वॾो गरम माहौल पैदा थी वियो आहे। बचियल ख़ान खुरड़ियूं हणी 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 थकिजी पियो आहे, असुल साणू थी पियो आहे। हिकिड़ो मसइलो तो ख़तमु थिए त ॿियो मसइलो अॻे ई करो खणी बीठो आहे। थोरो इहो हाल अहवाल ॾियो त असां फ़क़ीरनि जो छा थींदो बाबा? बाबा इन लाइ असां छो परेशान थियूं? इन करे त फुफड़ सां माल धारियो आहे। हा वाह, बरोबर बरोबर, सच था चओ। तोखे ऐं पुराणे खान खे कहिड़ी परवाह? तव्हां न जेको ई सानो पाॾो धारियो आहे इहो सही तव्हांखे त महिलातूं अॾाए ॾींदो, 2 महीननि में असुल लखापति थी वेंदो। बाबा रोज़ी रब ते आहे, अणबी मिले या सणबी रब कंहिंखे बुखियो कोन सुम्हारींदो। इन लाइ न तूं परेशान थी न मां थियां। अड़े बाबा अलाह साईं रोज़ी ॾींदो पर खंघाए खुड़काए। न कोन बचंदो, हा सफ़ा कोन बचंदो साईं। हा नंबा ठक ठुक जो आवाज़ ई न आहे। हे थोरो घणो पोइ बि अलाए हे सम्झ में नथो अचे इहो कीअं थो रग हले। हया वारो हुजा कॾो को गुज़ारे वञे हा, पर मूंखे हिन जो दुख आहे। हे हाणे हे जो मरियो त मां किरायो कंहिंखां वठंदुसि? हे त लुठो आहे, हे काॾो किरायो ॾींदो? हरियादा है, हरियादा किरायो ॾे। मितेरी ओ मितेरी, अरे मर निभागा मर। छा थियो आहे? छा ते पियो पाड़े जा ॿार ॾेजारी? मितेरी ॿारनि जो ख़ैर आहे। हेॾ से मूंखे थो ॾिजारे त चाल मूं आडे मां जीअरो आहे नी, हेॾ कीअं थो वॾा वॾा साह खणा। नब्ज़ त कोन थी हले, पोइ साह कीअं थो खणी? अदालीमा सदके वञे अदा, कॾहिं तो खट खाली करी? ॿियो ख़बर अॼु सभु मुंहिंजी खट ते अखियूं विधी वेठा हो। ख़ैर त आहे? अखियूं त असांजो तुंहिंजी घणनि छहनि में आहे, पर तूं इहो ॿुधाए त तूं मरी कॾहिं तूं? न न यार, मां मरण कोन थो चाहियां। ॾिस मां जीअरो आहे नी, ॾिस मां साह थो खणा।
अरे ये वॾा साह त वात मां थो करी न नक मां साह अचण वञण तूं तो कसम खणी छॾियो आहे न ईंदो। वात मां ई सही पर साह त खणा थो न। ख़बर मानी खाइण वक़्तु साह किथां खणंदी? हुन वक़्तु अदा जे पर साह आउं खणंदुसि ऐं मानी अदा खाईंदो। हाँ त पोइ पुट ख़बर जो वॾे में वॾो दुश्मन तूं आहे ऐं हिन जे मथां जे टूणा फीणा बि तो कराया आहिनि। शैतान हिन जो हुनर ऐं जी खट आज़ाद करण थो चाहीं। एॾो मोट परी जेंबू अदा लीमा अदा कूड़ा कूड़ सभु कूड़ा रोलू आहे रोल बाक़ी ॻाल्हियूं खानदानी कंदो आहे। मतेरी हिन जो अॼो को ॾींहुं आहे ही उंगी मरंदो जेको कख पर न ठही खाराईंसि। अॼो को ॾींहुं मितेरी तूं परेशान न थी मां वेठो आहियां मतेरी काॾे ईंदो। अदा भयो अदा मूं तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो? तव्हां मूंखे छो था मारियो? ॾोह न कयो अथई तॾहिं त पंहिंजे पेरनि ते बीठो आहियां। जे ॾोह करी हां पोइ सोच तोसां कहिड़ो असर कयूं हां। ये बिरणा जी चवां बिरणा जेकॾहिं अञा बि तुंहिंजे हथनि में ख़ारिश आहे न पोइ भले ख़ारिश पूरी कर न दे। मां त चवां थो यार मक़सद जी ॻाल्हि करे सम्झाईसि दादू खान ही तुंहिंजे हुकुम जी पासदारी कंदो इनकार न कंदो। न बिरणा अहिड़ा माण्हू पाण खे बहादुर सम्झंदा आहिनि ऐं मार खाइण जी कुवत बर्दाश्त बि वधीक हूंदी अथनि। इन करे असांजे हुकुम जी तकमील न कंदो। तॾहिं त चवां थो वरी असांखे तकलीफ़ ॾींदो। इन खां पहिरियां इहो कमु करे छॾ। न दातू न तूं हुकुम कर मूंखे छा करिणो आहे? रातो वाह ॻोठ छॾे निकिरी वञ। जितां जी बला आई न ओॾां वञी मर। मां तव्हांजे मथां वार त न आहियां जो हिन ॻोठ में थो रहां। बिरणा मूं तोखे छा चयो त सवाल ज़रूर कंदो वठिस। खुदा जे वास्ते मूं ते रहम कयो न ही ॻोठ छॾी हलियो वेंदुसि। रातो वाह ही ॻोठ छॾे वञजांइ। सुभाणे मूंखे तूं हिते नज़र न अचे। जे नज़र आए हथ पेर ॿधी उठ गाॾे ते विहारे दरिया पार उछलाए ईंदो सां। हल हल छा थियो आहे? ही तो सायो अशर केर क्यों आहे? टे चार मरा हुया पर मूं न सुञाता। ऐं साईं उन्हनि खे बूटूं लॻलियूं हुयूं। बाबा साईं असांजे ॻोठ में ॾिफेर केर थो विझाए? दातूअ खां पोइ आदम ते हमलो। साल दातूअ जे मथां हमलो त समझ में अचे थो पर आदम मथां हमलो हिन विचारे जी कंहिंसां कहिड़ी दुश्मनी आहे? आदम तुंहिंजो कंहिं मथां शक? साईं मुंहिंजो कंहिंजे मथां शक कोन्हे। जे शक हुजे हा त मां तव्हांखे ॿुधायां। सावल हिनखे हकीम ॾे वठी वञ। बाक़ी हवाल हिन खां घर हली वठंदासीं। न बाबा साईं एॾा धक न आहिनि जो हकीम खां इलाज करायां। अव्हां जी वॾी महिरबानी। केर थो थी सघे सावल हिन ॻोठ जो सुख चैन बर्बाद करण वारो केर थो थी सघे? जेको बि आहे बाबा साईं पर उहो वॾो खेॾाड़ी आहे। न वठण जी रांदि जीअं ॿ टिण ठाहिण थो चाहे। तव्हांजो मक़सद त
असांजे ॻोठ में ॿिनि थोरनि खे वेढ़ाइण थो चाहे, जीअं असीं तमाशाई बणिजी वञूं। जी बाबा साईं। जेको बि आहे हिन ॻोठ में दुश्मनीअ जो ॿिज छटणु चाहे थो त हुनखे बख़्श कॾहिं न कबो। सावल, तूं उन्हनि नकाबपोशनि मथां गहरी नज़र रख ऐं कुझु ॾींहंनि में उहे मूंखे बेनकाब करे ॾे। भोग फ़कीर कसम आहे भॻवान जो, मां पंहिंजो वावाड़ कोन छॾींदोमांइ, ख़बर थी? हा, अड़े मां तो चवां त जेकर इहा ॻाल्हि रहिस ते ओताक ताईं न पहुचे, उते ओताक ते इहा ॻाल्हि पहुचंदी त 4 माण्हू ॿुधंदा। जंहिं माण्हू न ॿुधो भोग फ़कीर त 8 कन ॿुधंदा, 8 कन न ॿुधो त 16 अखियूं ॾिसंदियूं। घड़ घड़ में थींदई बदनामी टिकड़। तॾहिं त मां चवां त पंहिंजे मुंहं सां जेका शइ तय करणी थी करे छॾ। तुंहिंजो बि ख़ैरु, मुंहिंजो बि ख़ैरु, ॿिन्ही जो भॻवानु भलो कंदो। यार आसूदा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, अॻु में त यार तूं अहिड़ो माण्हू कोन हो, ॾाढो सिधो साफ़ सुथरो माण्हू। भला असांजी ओभर काई वञी फॾनि में मुंहुं ॿुधी छा? यार हाणे ॻाल्हि ॿुध, मूं तुंहिंजे सासीअ में हथु विधो, मूं तोखे 200 रुपया महार जा ॾिना। ॻाल्हि मुहाड़ जी न आहे, भोग फ़कीर ॻाल्हि आहे वाइदे वचन ऐं ज़बान जी। मुड़ुस त ॾिस, ज़बान खे पाणी नथो ॾेई सघे। मां तोखे ॿोलाए ॾिनो, हाणे जेकॾहिं तूं फिरें थो त पूरा 2 महीना मुंहिंजे खोतड़े जी सेवा करणी पवंदई, ताते पाले पोइ ॾींदे, सम्झी? अड़े यार आसूदा मन, मूं सॼी उमिरि पंहिंजी ज़ाल जी सार संभाल कोन लधी, तूं हाणे साईं मूंखे कहिड़ो लाचार आहे जो मां तुंहिंजे सासीअ जी वटां सार संभाल लथो साईं? मूंखे इहा ॻाल्हि यार सम्झ में कोन आई। मूं ने सासीअ मां हथु कढियो ऐं तुंहिंजा सवा सिधा हथ अचे मुंहिंजे ॻिचीअ में। फ़ैसिलो थींदो मियां, फ़ैसिलो अॼु ई थींदो। मां हाणे ई तूं अञा बचल खणण जो ताक़त ते तोखे छिकरायां थो, सॼियूं ॻाल्हियूं साफ़ थींदियूं। ॻाल्हि वचन ऐं वाइदे जी आहे, फिरी पाण वियो आहे। अड़े यार भोग फ़कीर तोखे बि कहिड़े कारे नांग खाधो जो हिन माण्हूअ जो अॼु मुंहं में बि। ही माण्हू त कंहिंखे बुखार बि न ईंदो, किथां मूंखे यार ई बख़्श कंदो। ॻाल्हि साईं ॻरी थी वई, गाॾीअ खां गाह ॻरो थी वियो। अमा पोपरी, मूं कुझु सोचियो आहे, पर सोचण खां पहिरीं तोसां सलाह करणु ज़रूरी आहे। छो त मां तूं मुंहिंजी धीअ न पर मुंहिंजो पुटु आहीं। बाबा, जेको तव्हां सोचियो हूंदो बहितर ई सोचियो हूंदो, पर जेकॾहिं पोइ बि तव्हांजी सलाह करण ते दिलि चवे थी त पोइ ॿुधायो त छा सोचियो आहे मुंहिंजे बाबा? अमा रछ ऐं कुड़ीअ सां मच्छी मारींदे मारींदे ज़िंदगी गुज़री वेंदी। 2-3 वेलनि खां सवाइ का बि ॻोल्ही करे कोन सघंदासीं। इन करे मां चाहियां थो त पाण खे पंहिंजे पेरनि ते बीहारण लाइ अमा कुझु न कुझु कयां। बाबा, चवंदा आहिनि न त जेतिरी चादर हुजे ओतिरा ई पेर ॾिघिजनि। अमा इहो सुस्त ऐं काहिल माण्हुनि लाइ असांजी ज़िंदगी हिकु वॾो रिस्क आहे। पोइ बाक़ी एॾो वॾो रिस्क खणण खां छो डिॼूं? बाबा साईं, आख़िर तव्हां छा सोचियो आहे? खुली ॻाल्हायो। रेस बहादुर ख़ान जी मच्छीअ जी हिकु वॾी ढंढ आहे, उहा ठीके ते पियो ॾे। ठीके ते? घणे में बाबा? अम्मा, पैसा तमामु वॾा आहिनि, असांजी हैसियत खां वॾा पैसा। अम्मा 10-12 लख ॿधी वेठो आहे, पर मां मच्छीअ जो अंदाज़ो लॻाए आयो आहियां। घटि में घटि 2.5 खां
3 किलो जो कुरड़ो मरंदो। उन मां जेकॾहिं मोला ॾियारियो त ख़र्च पखे लाहिण खां ऐं महिनत मज़ूरी कढण खां पोइ बि अमां 3-4 लख रुपया पूरा बचंदा। अमां जेकॾहिं ढंढ मुनाफ़ो न बि ॾे न तॾहिं बि 1.5-2 लख रुपया केॾां विया ई न। उन लाइ अधु पैसा अॻुवाट घुरे थो। अधु मच्छी कढण खां पोइ बाक़ी पैसा ॾियणा पवंदा। इन करे मूं सोचियो आहे त तुंहिंजा ॻह गठा विकणा पवंदा। बाक़ी जेकॾहिं का रक़म खुटी बि आसूदे मल खां वठंदासीं। जेकॾहिं आसूदे मल न मञियो त बाबे बचल खान खे अर्ज़ु कंदुसि। जेकॾहिं भलाई थी त अखियूं पूरे वञी हथ विझंदासीं। पोइ खटखटाए छा? बाबा मालिक भलाई कंदो। तव्हां जीअं सोचियो आहे उहो ई कयो। बाबा साईं, मां तव्हांखे ज़मानत तौर एतबार ॾियण लाइ तयारु आहियां, पर सादिक ऐं मुंहिंजी तबियत मिले नथी। अॻिते हली थोरो बि इख़्तिलाफ़ थियो न त सादिक जी छोकिरी मूं वटि घर न कंदी ऐं पोइ सादिक रोज़ तव्हां वटि दाई हूंदो ऐं तव्हांजा हथ मुंहिंजी गिची में हूंदा। बाबा साईं, हिकिड़े ॾींहं जो कमु न आहे, सॼी ज़िंदगी जो मसइलो आहे। शादी बि कयां, घर आबाद न थिए, पोइ इन शादी करण जो कहिड़ो फ़ाइदो? तव्हां पंहिंजी जाइ ते बिल्कुलु सही आहियो ॾाॾो। प्रकाश, सादिक खां रिश्तो घुरण खां पहिरीं तव्हां इहा सोच रखो आहे त बाबा तव्हां ऐं सादिक जे विच में नफ़रत जनम ई न वठी आहे। बाबा साईं, मां मञा थो त सादिक जी दिलि मां आज़ारी आहे, पर इन लाइ मां सादिक वटि हली वञी माफ़ी वठण लाइ तयारु आहियां। दातो खान, मामो सादिक एॾो किरियल ज़हन जो माण्हू न आहे जो तव्हां ग़लती तस्लीम कयो ऐं हू तव्हांखे माफ़ न करे। इन लाइ दातू खान खे अॼु ई मां सादिक ॾांहुं वठी थो वञा ऐं हिननि ॿिन्ही जे विच में जेकी बि इख़्तिलाफ़ आहिनि न, इहो तोसां वाइदो आहे त ख़तमु करे पोइ सादिक जे दर तां उथंदुसि। बाबा तमामु सुठी ॻाल्हि कई अथव दादू। बाबा वञो पहिरियों इहो कमु करे अचो। इन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि अर्ज़ु आहे बाबा साईं। चओ बाबा, हुकुम कर। मां सोभारे जी धीअ सां शादी करण थो चाहियां। दातू खान, जॾहिं असां तव्हांखे मिंथूं कयूं न तव्हां सोभारे खे गाह विधो न असांखे, अचानक इहो फ़ैसिलो वरी कीअं? सावल भाउ, ही अचानक फ़ैसिलो कोन्हे को। घणी सोच वीचार खां पोइ ऐं पीराणे सां सलाह करण खां पोइ फ़ैसिलो कयो। असल में मूं ई हिनखे सम्झायो आहे त सोभारो खान असांजूं लख इज़तूं थो करे। ठीकु आहे बाबा, इहा बि सुठी ॻाल्हि आहे। जे सोभारे जी न्याणी असांजे ॻोठ में अचे थी त बाबा इन सां हिकु ॿियो फ़ाइदो थींदो त ॿिन्ही ॻोठनि में उभरंदड़ इख़्तिलाफ़ात ख़ुदि ख़तमु थी वेंदा। बाबा साईं, इन लाइ मां सोभारे सां मिली आयो आहियां। सोभारो खान चए थो त जेकॾहिं मूं वटि इन रिश्ते जे लाइ बचल खान हली ईंदो त मुंहिंजी इज़त थींदी ऐं ॿियो त ॻोठ वारा आङुरियूं बि कोन खणंदा। हू पंहिंजी जाइ ते सही आहे। पोइ बाबा साईं, कॾहिं था हलो रिश्तो पको करण जे लाइ ऐं शादीअ जी तारीख़ वठण लाइ? बाबा, चङे कम में देर छा जी? सुबुह 10 बजे अचो, गॾिजी था हलूं। अदाली मां, मूंखे हिन रोलूअ जे अख में सूअर जो वार थो नज़र अचे। जीअं तूं मां घरां था निकिरूं त मितेरी जा कन थो भरे। हाणे ॿुधाए, जो मितेरी हिन उमिरि में मूंखे छॾे वञे त अहिड़ी सुहिणी कुंवार वरी मूंखे ॿी मिलंदी? असुल हिन रोलूअ ते अहिड़ी थी कावड़ अचे जो। अदा ख़बर, मां त पाण ई न सोच में आहियां त तोखे इहा कुंवार मिली कीअं। अदाली मां, नसीब नसीब जी ॻाल्हि आहे। तूं भाव थी मूं ते सड़े थो, पर तुंहिंजे नसीब ते रोलू लत ज़रूरु रखंदो। अदाली मां, तॾहिं थो चवां त थोरो सोच त इन रोलूअ मां कीअं जान छॾायूं। अदा घर त रोलूअ जो आहे न, उनखे घर मां किथे था कढी सघूं?
हाँ बाक़ी इहो थी सघे थो त असां घर मटायूं अथई ताक़त अदा लीमा न पाण घर मटाए सघंदासीं न इन रोलूअ खे घरां कढी था सघूं विच में न मितेरी जो मथो ख़राब हाँ बसि तुंहिंजो छा थींदो कुझु बि कोन थींदो ख़तम ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।